नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त सिंधु दरिया में चाड़ अचण खां पोइ कचे जा केतिरा ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे ॻोठाणा सख़्त तकलीफ़नि जे वर चढ़ियल आहिनि। जॾहिं त ॿोॾि जे पाणी जे घेरे हेठि आयल ॻोठ मोर झड़िब शेख जा रवासी ॻोठाण पंहिंजे ॻोठ खे पके तरफ़ अची रहिया हुआ त संदुस ॿेड़ी दरिया जे वेकरनि वड़ चढ़ण करे ऊंधी थी पई, जंहिं जे नतीजे में ॿेड़ी में सवार 25 माण्हू ॿुॾी विया आहिनि, जिन में औरतुनि, मासूम ॿारड़ा, मर्द शामिल हुआ, जंहिंखे मक़ामी टोबनि मुड़सी करे 22 ॼण खे कढे वरितो। जॾहिं त मासूम ॿारड़नि लीला शेख धी मोहरम अली शेख ऐं सिंधु धी मोहम्मद अली शेख जा लाश कढिया विया। ॻोठनि जो चवणु आहे त साल 2010 खां वठी अहिड़ा वाक़िया थींदा पिया अचनि। हीउ वाक़ियो मोड़ झड़िब शेख रोड हिकु हूंदो हो, जेका 2010 में हथां भञराया विया। इन करे असां प्राइवेट ॿेड़ियूं हलायूं पिया, असां ग़रीब आख़िरकार काॾे वञूं। अहिड़े वाक़े खां पोइ मासूम ॿारनि जे घरनि में कोहराम अची वियो ऐं इलाइक़े में खौफ़ वारी सूरत हाल छाइंजी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।